असा पंजन मागन मकानन के जिंदा रखंदासी। मेहरान हिस्टोरिकल इन मिशन ते कम करे पई, ता भी मेहरान हिस्टोरिकल से तावन कयो। आचर खास कर चीफ ऑर्गेनाइजर है, वो कुछ ता के चमन चाहे थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आओ निहायत शुक्रगुजार है बहराड़ी जा गोठन जा खास कर इन थईम कॉलोनी जा या जेके भी क्राउड जो आयो वही जेके दोस्त मुझा प्यारा जेके पे कल का वठी हर सेशन में आया पूरो पिंडाल जो सो सजो रहो इन पुरअमन एड़ो माहौल जो है जे इो हमेशा जे लाए रहो। तो इंशाअल्लाह ही न सिर्फ असा पेरी शाह अब्दुल लतीफ़ हाई स्कूल ॿियनि शहरनि खां शुरुआत इलाइक़नि खां शुरुआत कई, पर जो बहराड़ी शहर जो असां पासो वरितो उन में जेका असांखे मोट मिली है, जेकर इहा ही मोट मिली तो इंशाअल्लाह असीं बहराड़ी के हर गोठ में हर यूसन में अड़ा प्रोग्राम कंदासीं। इहो ॿुधाईंदो हलां त हीउ असांजो 8 सालनि जो सफ़र है इतबार कंदो तो जेकर पंहिंजी जेके कंडीशन तव्हांखे ॿुधाईंदुसि त दिल जो भी मरीज़ आहियां, मूंखे हार्ट अटैक भी थियल है, शुगर जो भी मरीज़ आहियां, ब्लड प्रेशर जो भी मरीज़ आहियां, हेपाटाइटिस जो भी मरीज़ आहियां, पर मूंखे पंहिंजी सिंध जी सकाफ़त सां एतिरी मोहबत है जेकर इहो कमु करियां पियो त कसम खुदा मूंखे का बीमारी नज़र कोन थी अचे त बीमार आहियां या कोन आहियां। पर इन में हिकिड़ो मैसेज ज़रूर ॾींदुसि तव्हां भाउरनि खे त महिरबानी करे हिन वक़्तु जेका सिंध में तापसंदी है, जेका तमामु घणी एतिरी नासूर थी चुकी है, जो असां खां ही सुगड़ कचहरियूं, असां खां ही मोहबत जा बोल, ये असांजो रहणियो कहिड़ियूं उथणियूं वेहणियूं या जेको बि असांजी सकाफ़त है उहा असां खां फुरजण जी कोशिशि थिए पई, या असांजा तारीख़ी माग जेके आहिनि उन्हनि ते कब्ज़ा थियनि था, उन्हनि में कब्ज़ा ॿाहिरियूं कोन थो करे असांजा ही कनि था, पर उन खां असांखे एहतियात करणु घुरिजे। जेकर असां पंहिंजी तारीख़ खां असां हटी वियासीं, सकाफ़त खां हटी वियासीं त असांजी सिंधियत न रहंदी, असांजी सुञाणप कोन रहंदी, असां सिंधी कोन रहंदासीं। हूअं ई असां केतिरे हद ताईं बिसर थी चुका आहियूं, धारिया शामिल थी चुका आहियूं, पर वरी बि जेकर असां कन न खोलिया त असांजी जीअं इहो बि ॻाल्हि कंदो जेके मूंखे वेझा आहिनि उन्हनि खे ख़बर है त मूंखे हिन सिंध जो हर नंढड़ो ॿार त मूंखे पंहिंजे औलाद खां वधीक है, उहो टाइम उन्हनि खे थो ॾियां, पंहिंजे औलाद खे कोन थो ॾियां, सिर्फ़ु इन जे करे त असांखे सिंध जी ख़िदमत करणी है। त मुंहिंजो कंहिंसां भली निभाव न थिए, नाव तारीफ़ वाह वाह न थिए, काफ़िलो राह में लुटियो बि त छा, मुंहिंजी तारीख़ शल तबाह न थिए।